अदा वॾे जी गाॾी अदा हिते वारिस खान वटि आयो आहे छा? ईद भी न कयो माई पैसा खाई वियो हाणे कोशिश कंदो त माई का पंहिंजा पैसा वठंदो जीअं ॿियो ईद पंहिंजे मुल्क वञी कयां पर दां ॾियां त कंहिंखे ॾियां हिते जो को मोतबर माण्हू आहे जेको मूंखे पंहिंजा पैसा वठी ॾे ओ माई ओ माई ओ माई खुदा जो वास्तो हिते बि मां पंहिंजो सुञाण कयां त के मूंखां कपिड़ो वरितो आहे मुंहिंजा पैसा बुॾल आहिनि सुञाण छा कंदे इहो ॿुधाए त तुंहिंजे बंदीअ ते छा लिखियल आहे वो बंदी ते त जन्नत ऐं खारो कुम लिखियल आहे उहा हीअ अथई मुई ॾाइण वठी तूं कपिड़ा ऐं नालो वरी मुंहिंजो थी लिखराई अड़े अड़े मूंखे कहिड़ो लाचार आहे तुंहिंजे नाले लिखराइण जो मां तोखे चङी तरह सुञाण थी तोखे सवा ॿियो केरु इहो कमु करे ई नथो सघे हा ठहियो हाणे ठहियो घणी दाना आहे नथी माई त पटिया आहिनि जूंटा हिते रस्ते में छा छा तूं जूंटा मुंहिंजा पटींदी बाक़ी मां तोखे छॾे ॾींदसि ईअं न छा कंदी हा छा कंदी तूं मूंखे छा कंदसि बी तव्हां विड़न खे छॾियो मुंहिंजो सोचो तूं त मूं विच में न ॻाल्हाए ए ॾही मर मूं हेॾां मूं ॾेकाॾे थो अची परे थी पी जाए मुआ जे वेझो आयो न त इहे टंगू भञी छॾींदीसां ओदी ईअं न कर समझो पैसो ॾे ओदी परे थी वञे तो रस्ते में मुआ वञ ये ॾहे मर परे थी पी मुआ हटाए तो साइकिल अरे हालो त ॾिसां त कीअं थो रस्तो रोके त भञास त इहो मगज़ परे कर साइकिल या परवरदिगार ये माई है या मुसीबत अगर मुखे पंहिंजो पैसो न मिलियो त मां कीअं पंहिंजे मुल्क वेंदो वॾे खे मञाइण मुश्किल कम आहे हाकिम खान ॾाढो मुश्किल कम आहे तू छा तो समझ वारो खान वॾे में का नरमी हुई या न फिलहाल त गरम हुयो पर मूंखे उम्मीद आहे त वॾे खे थधो ज़रूर करे वेंदुसि हाणे अदा वॾो रुख कंदो मूसा खान वारनि लाइ ऐं मां चाहियां थो त मां बि उते वञा न हाकिम खान न वॾे जे साम्हूं वञण जी ग़लती फिलहाल न कजां आखिर केस ताणी मां अदा वॾे जे साम्हूं लिकंदो रहंदुसि जेसि ताणी असां हिक ॿिए जे साम्हूं न ईंदासीं न तेसि ताणी मसइलो हल थींदो ई कोन हाकिम खान जेकॾहिं हींअर तकड़ करे वॾे जे साम्हूं आहे त ॿई तमामु परे निकिरी वेंदो ऐं पोइ को बि तव्हांजो ठाह न कराए सघंदो ऐं तव्हांजी छा मर्ज़ी आहे त मां अदा वॾे खां लिकंदो वतां तोखे ओसी ताईं वॾे जे साम्हूं नाहे अचणो जेसी ताईं असां वॾे खे थधो करे ॻाल्हियुनि लाइ राज़ी कयूं जेसि ताईं अदा वॾे जे साम्हूं न ईंदुसि तेसि ताईं अदा वॾो कॾहिं बि थधो कोन थींदो अॻे या पोइ आख़िर मूंखे ई अदा वॾे जे साम्हूं अचणो पवंदो पोइ हींअर छो न मां यार आख़िर तूं कुझु ॾींहं सब्र छो नथो करीं मां सब्र नथो करे सघां वारिस खान मां सब्र नथो करे सघां शादी जी तारीख़ तय थियल हुई जेका कुझु ॾींहं त हटाए सघूं था पर घणो वक़्तु हटी वञे इहो मूंखां सब्र कॾहिं बि कोन थींदो हिन वक़्तु वॾो पूरे मुल्क खे पाए ॾियण लाइ निकिरी पियो आहे ऐं तोखे शादी जी लॻी आहे बादशाह तुंहिंजे सिर ॾे खीर हुजे शादियूं पियूं थींदियूं कुझु बि हुजे वारिस खान कुझु बि हुजे मां सुभाणे मूसा खान वारनि ॾांहुं ज़रूरु वेंदुसि ऐं मां उते अदा जे साम्हूं बि ज़रूरु थींदुसि पोइ जेको थियो उनखे ॾिठो वेंदो जेकॾहिं तोखे वॾे जे साम्हूं वञणो आहे त पोइ मां इते ई थो वॾे खे घुरायां हिते न वारिस खान हिते न इहो बार मां तुंहिंजे मथां उछलींदुसि ई कोन कुझु सम्झण जी कोशिश कर हाकिम खान कुझु सम्झण जी कोशिश कर हिते मां वॾे खे राज़ी करे सघां थो पर जेकॾहिं मूसा खान वारनि सां मिली वॾे जे साम्हूं ईंदे न त ॻाल्हि तमामु अॻिते निकिरी वेंदी मूसा खान कॾहिं बि सब्र खां कमु कोन वठंदो ऐं हू पंहिंजी ताक़त ॾेखारण जी कोशिश कंदो ऐं जेकॾहिं ईअं थियो न
त पोइ वॾे खे को बि रोके कोन सघंदो ऐं हिते रत जी रांदि शुरू थी वेंदी, रत जी रांदि। हाँ बादशाह, रेस सही तो चवे। हिन वक्त वॾे खे ताक़त ॾेखारण मौत खे मोजणो आहे, मौत खे। वारिस खान सुभाणे जेकर अदा वॾे सां मां हिते मिलां बि सही, ऐं जेकर अदा वॾो मुंहिंजे साम्हूं बंदूक सिधी करे, तूं केरु आहे जेको अदा वॾे खे रोके? मां इन ई करे चवां थो, अदा वॾे सां मिलण लाइ मूसा खान जी उताग मुनासिब ई हूंदी। हाकिम खान, मां वरी बि तोखे इहा ई सलाह ॾींदुसि त वॾे खां थोरो पासीरो रह। हिन वक्त तते तए वॾे जे साम्हूं अचण जी ग़लती न कर। वारिस खान, मां का बि ग़लती कोन थो कयां ऐं मूंखे पूरी उमेद आहे जॾहिं मां अदा वॾे जे साम्हूं ईंदुसि न, अदा वॾो मूंखे बशके छॾींदो। पर जेकर अदा वॾो मूंखे पंहिंजी सालीअ जो खून नथो बशके त मां बि पंहिंजे मुस्तक़बिल जे लाइ सोचींदुसि। हींअर गाॾी कढाए त मां निकिरी वञा। जेकॾहिं नथो मुड़ी त पोइ हींअर न, तूं सुबुह जो भले निकिरी वञजां। अदा सुबुह जो देरि थी वेंदी, फजर महिल रवानो थी वञजां। ऐं हा, हितां कुझु अमरा पाण सां गॾु खयूं वञजां। वारिस खान, मुंहिंजे लाइ ही हकीम ई काफ़ी आहे। हे हकीम। पोइ जीअं तुंहिंजी मर्ज़ी। हकीम, फजर महिल तयार थी मूंखे उथारिजां। जी बादशाह। अदी, हाकिम खान हथ नथो अचे। डप थो थिए त किथे दिलावर खान थधो न थी वञे। दिलावर खान खे तेसि ताईं थधो थियण न ॾींदमि जेसि ताईं अदी नज़ीरा जे कातिल खे हथु करे मौत जी निंड न सुम्हारींदो। तेसि ताईं हिन घर में दिलावर खान खे आराम करण न ॾींदसि ऐं न ई मां हिन घर में आराम सां रहंदसि। हाकिम खे बि तॾहिं मौत जी निंड सुम्हारींदो जॾहिं असांजे हथ चढ़ंदो न, हथ। इहो तुंहिंजो कमु आहे सोढा, तुंहिंजो कमु आहे। जंहिं सां बि दिलावर खान मिले उते बाहि खे भड़काइण तुंहिंजो कमु आहे, तुंहिंजो कमु। अदी, मां त पंहिंजी तरफ़ खां पूरी कोशिश कयां थो, पर दिलावर जे अॻियां कोई कुझु ई कोन थो। पोइ बाहि कीअं भरंदी, भंग में रंग कीअं मिलंदो? मूंखे त काई ॻाल्हि सम्झ में नथी अचे। दिलावर खान जंहिंसां बि मिले भली उहे बाहूं ॿधी बीहनि, पर तूं उनजे सीने ते बंदूक झले बीह। पोइ ॾिस त कीअं नथी बाहि भड़के। सुभाणे मूसा खान सां मिलण जो प्रोग्राम आहे ऐं मूंखे बि पूरो शक आहे त हाकिम खान उते ई हूंदो। उते वञी अहिड़ो कमु कजांइ त जीअं दिलावर खान ऐं मूसा खान वटि पाण में विड़ी ढंगा थियनि। अदी, मुंहिंजी त पूरी इहा ई कोशिश हूंदी त दिलावर खान ऐं मूसा खान जूं बंदूकूं हिक ॿिए जे सीने ते हुजनि ऐं हाकिम खान जे मौत ताईं रत जी रांदि शुरू थिए। कुझु बि कर अदा, कुझु बि कर, पर अहिड़ो कर जे हाकिम खान जे पेरनि हेठां ज़मीन गरम थी वञे ऐं दिलावर खान जे ख़ौफ़ खां हाकिम खान खे कोई पनाह न ॾे। अदी, मुंहिंजी बि इहा ई कोशिश आहे त दिलावर खान जे थधे थियण खां पहिरियां हाकिम जे जिस्म ते कफ़न पाराए छॾियां, कफ़न, जीअं मुंहिंजे दिलि खे सुकून मिले। अदी, सुकून। अॼु बि अदी नज़ीरा जे रत जा छंडा मुंहिंजी अखियुनि अॻियां आहिनि, अखियुनि अॻियां। मुंहिंजो खाइण पीअण उथण वेहण हराम थी वियो आहे। अदी, हराम। जेसीं ताईं हाकिम खान खे ख़तम न कंदुमि ऐं भंग में रंग न मिलाईंदुमि, तेसीं ताईं मूंखे आराम न ईंदो, न ईंदो आराम। बाबा, सुराब खाना, बाबा वञी आराम कर। ईअं कीअं थो थी सघे? तव्हां परेशान हुजो ऐं मां वञी आराम कयां? मां परेशान न आहियां, तूं वञी आराम कर। जेसि ताईं तव्हां आराम करण जे लाइ न वेंदव, मां आराम करण न वेंदुसि। ठीकु आहे त भली अची वेह। मां हिते ई सही आहियां। तव्हांजी सोच मुताबिक़ हाकिम खान हिन वक़्तु किथे हूंदो? थी सघे थो त मूसा खान वटि हुजे, पर अॻे पोइ वारिस खान वटि ज़रूरु ईंदो। आख़िर केतिरो भॼंदो, भॼी भॼी आख़िर नेठि त साणो थींदो। इहो तव्हांजो आख़िरी फ़ैसिलो आहे? भाउ मथां बंदूक हलाईंदे
तव्हांजा हथ कोन ॾकंदा? ही हथ हिक मापती माण्हू ऐं उसूल परस्त इंसान जा आहिनि। ही वठजी त सघनि था, पर इंसाफ़ जी तक़ाज़ा पूरी कंदे ॾकंदा कॾहिं बि न। हाकिम खान जी आख़िरी ग़लती सम्झी उनखे माफ़ नथो करे सघिजे? गलती मामूली न आहे जो हुनखे माफ़ कजे। मुंहिंजी मासूम भेण जो क़त्ल थियो आहे। बाक़ी जेकॾहिं वॾो माफ़ करे त वॾे जी मर्ज़ी, बाक़ी मां हाकिम खान खे माफ़ न कंदुसि। वॾे जे माफ़ करण खां पोइ बि तूं हाकिम खान ते हथियार सिधा कंदे? वॾे जे फ़ैसिले जे बरख़िलाफ़ वञण जी सहप मूं में कोन्हे। हा, बाक़ी पोइ बि वॾे जेकॾहिं हाकिम खान खे माफ़ कयो त मां पंहिंजो पाण खे मारे छॾींदुसि। ऐं थी सघे थो त अदीबी ज़हर जो प्यालो पी पंहिंजो पाण खे मारे छॾे। इहे ॿई खून असां वॾे जे सिर जे करे माफ़ करे छॾींदासीं। अहिड़ो ॾींहुं कॾहिं बि न ईंदो। अहिड़ो ॾींहुं कॾहिं बि न ईंदो छोटा। हाणे हाकिम खान खे पंहिंजे गुनाहनि जो कफ़ारो अदा करणो पवंदो। मुजीब जो गिलो कयो। ॿाहिरि मुजीब घणा ई कम कया आहिनि, कुझु अंदर जी हवा खाइण ॾियसि, कुझु महीना आराम करण ॾियसि। रेस जेल में ई आराम? तुंहिंजे लाइ जेल आहे, पर मुजीब लाइ आराम गाह आहे। आराम गाह रात ॾींहुं सुतो पियो हूंदो। अचो हाकिम खान, अचो। हिनखे हिते वठी अचण जी कहिड़ी ज़रूरत हुई? हिते हमराहनि जी खोटी नाहे हाकिम खान। जेकॾहिं हक़ लकंदासीं त कोठनि जा कोट सिर ॾियण लाइ उथली पवंदा। मूसा खान, हमराहनि जी त खोटी वाकई न आहे। अहिड़नि वफ़ादारनि ऐं सचे माण्हुनि जी अञा बि खोटी आहे, जेके कंहिं ॿिए तरफ़ गोली वधंदड़ खे पंहिंजे सीने तरफ़ खणनि। चइबो त हिन मथां तोखे एॾो एतमाद आहे? हा मूसा खान, हकीम मथां मूंखे पूरो एतमाद आहे। मूं तरफ़ गोली वधंदड़ पंहिंजे सीने ते खणी वठंदो। ठीकु आहे हाकिम खान, अदा वॾे ते हितां जो रुख नाहे कयो न? अञा ताईं नाहे आयो। जेकॾहिं आयो त उनखे बि मुंहुं ॾेई वठंदासीं। तव्हां बेफ़िक्र रहो। ॻाल्हि मुंहुं ॾियण जी नाहे, उनखे राज़ी करण आहे। राज़ी बि करे वठंदासीं। ॾाढो मुश्किल कमु आहे हिन वक़्तु दिलावर खान खे राज़ी करणु। न, मूसा खान लाइ को बि कमु मुश्किल न हूंदो। अदा जे अचण खां अॻु मां तव्हांखे हिकु अर्ज़ु करे छॾियां। ॻाल्हि कर हाकिम खान। हिते अचण खां पोइ जेकॾहिं अदा वॾो गरम बि थी वञे त बि तव्हांखे सब्र करणो पवंदो। ॿार न आहियूं हाकिम खान। जेकॾहिं हिते आयो त पोइ दिलावर खान खे परचाइण जो ऐं उनखे रीझाइण जो ज़िमो मूं ते आहे। मूं ते। हाकिम खान, तुंहिंजे सिर जे करे जेकॾहिं दिलावर खान असांखे कुझु चयो बि सही त असां ज़हर जो प्यालो समझी पी वेंदासीं। इहे तव्हां जूं मूं मथां भलायूं थींदियूं भलायूं। हा हाकिम खान, हिन वक़्तु तूं केरु असां केरु, न त सॼे दर खे ख़बर आहे। मूसा खान जो वेर कारीगर ते पेर आहे। कारीगर ते पेर।
हाँ बाबा साईं सब हिकु त आहियूं। असांजी दुआ आहे त दिलावर खान मने वञे। सोनी सद को वञे साइणे हाणे जेको थियणो हो सो थी वियो। दुख या अफ़सोस कंदो त छा वरंदो। जेस ताईं दिलावर खान हाकिम खान जे जिस्म के कफन न पाराईंदो तेस ताईं न दिल के सुकून न ईंदो। खैरां जे सिर ॾे खैर हुजे। माई जी जान तो भी हर बहु छो पंहिंजे घर खे तबाह करण जी कढ पईयां। मां पंहिंजे घर खे आबाद कयां या बर्बाद तंहिंमें तुंहिंजो छा थो वञे? मुंहिंजो हियां थो ॾुखे। माई घर जो क़दुरु ॿिए घर वारनि खां पुछ, असां खां पुछ। असां ॾे ॾिसो कीअं घर खां दर पदर आहियूं, केॾो न ॾोझरनि में आहियूं। माई तव्हां वटि आहे छा? तव्हां वटि घर हुजे या बेघर हुजो, तव्हां त ज़िंदगी आहे ठोकरनि में। खैरां जे सिर ॾे खैर हुजे। जी जा एॾो गुरूर बि न करे। गुरूर रब खे पसंदि कोन है। हा ए त पोइ इन्हनि महलनि माड़नि मां निकिरी वञी पट ते पवे, पोइ मथे ढकण जे लाइ के ॿ कख बि न हुजनि, पोइ अझे खां त वञे पर रहंदो कंदो दर पदर थिए। माई खेरा तोखे भला ॿियनि जे घरनि में वञी करे बाएताल मचाइण में मज़ो ईंदो आहे छा? हा छोरी हा, मूंखे अफ़सोस थिए थो पियो। इन्हनि हावेलनि ऐं बंगलनि में रही पंहिंजी इज़त विञाई, पोइ बि इन्हनि जे चमचागिरीअ करण खां नथी रही सघे पई। माई ख़ुदा खे मन, असां अॻे ई परेशान आहियूं। वधीक असांखे तूं परेशान न कर। निकर तूं निकर। माई जी जा अञा त शुरूआत आहे। बाक़ी जेके तो हथ झलिया आहिनि न त सुकून जे लाइ सिकी मरंदीअ। बाथां पई खाईंदीअ पर सुकून कोन मिलंदो ई सुकून। हा हे महल ऐं मारियूं तोखे खाइण जे लाइ ईंदई, जंहिं मिल्कियत जे लाइ मुड़ुस पई कुहाए न, उहा मिल्कियत बि हथ कोन ईंदई। उहा मिल्कियत खाइण ईंदई। भले न ॿिन्ही भाउनि खे वेढ़ाए हुननि जी मिल्कियत खणी झोल भरे वेहे, पर पोइ बि तोखे सुकून कोन ईंदई। हा कोन सुकून मिलंदई, यादि रखजांइ। तूं ईअं घर मां न निकिरंदीअ जेसि ताईं तोखे थेला ॾे हिन घर मां तड़े न कढंदसि। थेला ॾियणु त परे जी ॻाल्हि आहे, रुगो हथ खणे न मूं ते त हीअं कराईअ खां बाहि कढी उछलियां। हा जे न बाहि भञाए न त खैरां नालो मुंहिंजो नाहे। हा थेला थी ॾे पई। सोचो हम त अॼु जीजा खे राज़ी करे वठंदसि त जीअं सोढे मुंहिंजो निकाह कराए छॾे। पर ये ॾाइण अची सियाणी जी तबियत ई ख़राब करे वई, चिड़ाक करे वियसि। मुई मारी